अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सांगढ़ खां जिते चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल थी वई आहे। सांगढ़ खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल थी वई आहे। गोलियूं लॻण सबबि 40 वरनि जी फरज़ाना भट्टी मारिजी वई आहे, जंहिं जे मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मारिजी वियल औरत जे वारसनि पारां वेगे पुट ते क़तल जो इल्ज़ाम लॻायो आहे, जॾहिं त गिरफ़्तारीअ जो बि मुतालबो कयो वियो आहे। सांगढ़ खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल थी वई आहे। गोलियूं लॻण सबबि 40 वरनि जी फरज़ाना भट्टी मारिजी वई, जंहिं जे मड़ खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मारिजी वियल औरत जे वारसनि पारां वेगे पुट ते क़तल जो इल्ज़ाम लॻायो आहे। वारसनि गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयो आहे। सांगढ़ खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। चक नंबर 7 में कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में औरत क़तल थी वई आहे।